नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्त असीं तव्हांखे न्यूज़ सैदाबाद खां ख़बर ॾींदा हलूं त सूबाई वज़ीर रेवेन्यू ऐं रिलीफ मखदूम महबूब जमा चयो है त बरसात दौरान जिते बि अवाम खे तकलीफ़ पहुती आहे उते सिंध हुकूमत क़दम खणी रही। सिंध हुकूमत बारिश हलंदड़ रेस्क्यू ऑपरेशन शुरू करे छॾियो। एतिरियूं बरसातूं दुबई यूके तोड़े ॿिनि मुल्कनि में पवनि हा त उते बि सूरत हाल ख़राब हुजे। अहिड़ो इज़हार हिन न्यूज़ सैदाबाद दौरे दौरान बरसात खां पोइ सूरत हाल जो जाइज़ो वठण बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे मखदूम महबूब जमा चयो है त पाक फ़ौज समेत सभई इदारा रेन एमरजेंसी दौरान गॾिजी कमु कयो आहे। हिन वक़्तु सूरत हाल कंट्रोल हेठि आहे। हिन चयो है त चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी सभी क़ौमी ऐं सूबाई असेंबली मेंबरनि खे सख़्त हिदायतूं कयूं आहिनि त हू पंहिंजे इलाइक़नि में वञी बरसात जे सूरत हाल जो जाइज़ो वठी पाणी जी निकास तोड़े अवाम खे पेश ईंदड़ मसइलनि खे फौरी तौर ते हल कयो। हिन चयो त रिलीफ ऐं आपाशिया ऑफिसरनि खे हिदायत जारी कयूं आहिनि त हू सिंधु दरिया जे बंदनि ऐं स्परनि जी मज़बूती लाइ जेके बि शयूं घुर्जनि उहे मुहैया कनि। हिन चयो आहे त ॿोॾ ऐं बरसात जे सूरत हाल खे मुंहुं ॾियण लाइ मुस्तक़िल मनसूबाबंदी करण जी ज़रूरत। मटियारी ज़िले में सिहत जी बहितर सहूलियतूं मुहैया करण लाइ प्लान जोड़े सिंध हुकूमत खे ॾिनो वञे। न्यू सईदाबाद इस्पताल जे SNA जी मंज़ूरी लाइ हुकूमत खे ख़त लिखियो आहे। 2012 जे ज़िले मटियारी जे उस्तादनि जो मसइलो हल कयो पियो वञे। इन मौक़े ते टाउन कमेटी न्यू सईदाबाद जे चेयरमैन हाजी अज़ीज़ अहमद राव, वाइस चेयरमैन हाजी लुकमान, असिस्टेंट कमिश्नर न्यू सईदाबाद सैयद अमार हैदर रिज़वी, सिविल सोसाइटी न्यू सईदाबाद जे अॻवान अब्दुल वाहिद उमरानी, वकार अहमद लाखो गॾु हुआ। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।